दलाल ते पाक हुकूमत ते तेरी जग वधाइण वारनि ते। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं रशीद सुमर, तव्हां ॾिसी रहिया आहियो BSK न्यूज़। नाज़रीन, हिन वक़्तु ताज़ा तरीन ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त मुल्क में वधंदड़ पेट्रोल जे अघनि में वाद ख़िलाफ़ बुली शाह क्रीम जे अंदरि रिंद क़ौमी इतिहाद जे अॻवान रईस ज़ाहिद ख़ान रिंद ऐं ॿियनि जी अॻवानी जे अंदरि हिकु वॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई हुई। इन मौक़े ते मुल्क में तेल जी वधंदड़ क़ीमतनि ऐं तोड़े महांगाई में थींदड़ वाद जे ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई हुई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे ज़ाहिद ख़ान रिंद चयो त ईरान जे अंदरां पाकिस्तान खे पेट्रोल जेको आहे मिली रहियो आहे, उनजा 18 टैंकर जे पाकिस्तान पहुची चुका आहिनि। उहे केॾा विया? हुननि घुर कई त फौरी तौर ते पेट्रोल ऐं ॿियनि शयुनि जे अघनि जे अंदरि जेको आहे फौरी तौर ते घटिताई कई हुई। जेकॾहिं न एहतजाज कयो वेंदो, छो त ग़रीबनि जा बचा जेके से बुख मरी रहिया आहिनि। पोरतनि वटि खाधे जे लाइ अटो कोन्हे, टैक्सी ड्राइवरनि वटि गाॾी हलाइण जे लाइ पेट्रोल कोन्हे ऐं माण्हू फाका कशी ते मजबूर आहिनि।